था सन जॾहिं साईं जीएम से जी असां 24 पुरमन वरसी मल्हाइण लाइ सैयद खे ख़राज पेश करण लाइ हाज़िर थियूं था आमरी पुल ते 2 कलाक असांजो धरणो हो त झंडा लाहियो ऐं सन न वञो सन जी रुकावट सन जे इंडस हाईवे खां सन अचूं था उते धरणो हणूं अथऊं तॾहिं असांखे इजाज़त मिली आहे पहिरें पैदल पंधु कयो अथऊं गाॾियुनि जा काफ़िला मुल्क में जमहूरियत न पर जमहूरियत जे नाले में बदतरीन मार्शल आहे जंहिंजी मज़म्मत कयूं था त हिननि जी पार्लियामेंट किथे आहे हिननि जी अदलिया किथे आहे हिननि जो आइन किथे आहे हिननि जो कानून किथे आहे ही जबर आहे सिंध जा माण्हू सैयद जा पुरमन कारकुन कारे दौर ऐं जबर सां मथे मुक़ाबिल आहियूं सन जे फ़िक्र ते बंदिश आहे मज़हबी जुनूननि खे सियासत करण जी इजाज़त मदरसनि में वेही फ़िरके परस्ती करण जी इजाज़त करप्ट ऐं 2 नंबर सियासतदाननि खे सियासत करण जी इजाज़त सन जे पैरोकारनि जी सियासत ते बंदिश सरकारी आशीर्वाद सां हथरादू जमायतूं ऐं धुरनि खे अॻिते आणंदो थो वञे असांजी रस्ता रोक कई थी वञे जंहिंजी मज़म्मत कयूं था अदलिया ऐं पार्लियामेंट जो रोल हिन मुल्क जे अंदरि ॿुड़ी आहे उन्हनि खे रुगो टैक्सिस हणण जे लाइ अवाम खे लुटमार जे लाइ मुल्क जी अदालत ऐं पार्लियामेंट खे इस्तेमालु कयो थो वञे जमहूरी ऐं इंसानी आज़ादियूं कोन्हनि जंहिंजी असीं मज़म्मत कयूं था झंडा मोबाइलूं